लाहौर में खबर ईंदा हाल त सुई नादरन गैस कंपनी में सार्फिन तरफा ओवर बिलिंग की शिकायतूं कयूं पियूं वञनि। ज़रियन मूजिब हिन महीने 15 खां 90,000 रुपया फी सारिफ ॾांहुं बिल माणिया विया। फिक्स्ड चार्जिस जे नाले ते फी मीटर 2,000 रुपया टैक्स वसूल कयो वियो। मीटर जो किरायो, GST ऐं इज़ाफ़ी चार्जिस धार आहिनि। सार्फिन जो चवणु आहे त रीडिंग देर सां कई वई त जीअं गैस जो बिल ईंदड़ हाई स्लिप में हलियो वञे। सुई नादरन जे इख्तियारनि मूजिब सार्फिन की शिकायत आहे त ओगरा या अदालत सां राब्तो करे सघनि था। गैस ट्रीफ ऐं ॿिया टैक्स हुकूमत लॻाया आहिनि। गैस सॼी दुनिया में महांगी थी चुकी आहे। असां सभिनी खे गैस एहतियात सां इस्तेमाल करणो पवंदो। मज़ीद खबरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।